अच्छा, जेको जशन मल्हायो वेंदो सूरज टिनि मुल्कनि में मल्हायो पियो वञे ऐं केतिरियूं तयारियूं कई वियूं आहिनि ऐं केतिरो न ख़ूबसूरत जशन हूंदो आहे। कुझु माण्हू फुटबॉल न बल्कि इहो जशन ॾिसण बि ईंदा आहिनि। छा चवंदव, सिक्योरिटी जा इंतज़ाम केतिरा हूंदा, छा हिन दफ़े वलवलो हूंदो, माण्हुनि में जोश जज़्बो केतिरो हूंदो? बिल्कुल ओपनिंग सेरेमनी जेका 11 जून ते थींदी ऐं मैक्सिको में थींदी पहिरीं ओपनिंग सेरेमनी। उनखां पोइ जॾहिं यूएसए में टूर्नामेंट थींदो त उते बि जेका पहिरें मैच में ओपनिंग सेरेमनी थींदी, कैनेडा में बि ओपनिंग सेरेमनी थींदी। ॾिसो, फुटबॉल जी ओपनिंग सेरेमनी हुई सॼे स्पोर्ट्स में मशहूर आहे। 90 मिनट ताईं जेका ओपनिंग सेरेमनी जारी रहंदी आहे। इहो वाहिद स्पोर्ट्स आहे जंहिंमें 90 मिनट्स ताईं जेका ओपनिंग सेरेमनी पई हलंदी आहे। ऐं हुनमें तव्हांजो फेमस गानो बि तव्हांखे यादि हूंदो, शकीरा जो वाका वाका, हाणे त ॿियो बि आयो आहे। बहरहाल इहो जेको आहे न, इहो जेको ओपनिंग सेरेमनी आहे, तव्हां सही था चओ। माण्हू जेका आहे ख़ासि ओपनिंग सेरेमनी बि ॾिसण लाइ में कई सारा सिंगर्स अचनि पिया पूरी दुनिया मां। ऐं स्पेशली हिन दफ़े जेका आहे इहो थीम रखी वई आहे त कल्चर खे प्रमोट करणो आहे। मैक्सिको जो कल्चर, यूएसए जो कल्चर ऐं कैनेडा जो कल्चर, इहो हर ओपनिंग सेरेमनी में तव्हां ॾिसंदा त हुननि जो पंहिंजो जेको कल्चर आहे उहो नुमाया थींदे नज़र ईंदो आहे। इहो ई बेसिकली ओपनिंग सेरेमनी जो फ़ाइदो बि थींदो आहे। मुल्क के मेज़बान मुल्क खे त पूरी दुनिया जूं नज़रूं हूंदियूं आहिनि ऐं उते जेका उहो पंहिंजो कल्चर जेका प्रमोट करे